तई काफर जेकॾहिं को चवे त छा आहे रोज़ो कॾहिं कॾहिं माण्हू भोगन में मस्करी में मज़ाक में चई वेहंदा आहिनि अबा अञा अन्न असांजे घर में आहे। एतिरे चवण सां हो इस्लाम जे दायरे खां निकिरी थो वञे, ज़ाल हुन ते हराम थी वञे। जेको हुन जे ज़ाल सां हुन जो निकाह पियल आहे हो टुटी थो वञे ऐं माज़ अल्लाह उन खां पोइ जेसीं ताईं वरी दुबारो कलमो नथो भरे, ईमान जूं सूरतूं नथो पढ़े, इस्लाम में दाख़िल नथो थिए ऐं वरी घर वारी सां दुबारो निकाह नथो करे तेसीं ताईं माई हुन ते हलाल कान थी थिए। अवां सोचो त केतिरी रोज़े जी अहमियत आहे। असां भोगन भोगन में पंहिंजो घर साड़े वेहंदा आहियूं, ईमान जलाए वेहंदा आहियूं। कचहरी में चवंदा आहियूं मिड़ई भोग था कयूं पिया, माण्हू चवंदा बसि एतिरे चवण सां ईमान वियो। अदा जेकॾहिं गैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थिए उहो केतिरे ॿार खाइण खां पोइ मुस्लमान थींदो? छा मस्जिद खणाए बसि मथे ते को माण्हू खण रखबुसि न, या वरी हुन जे मथां को कणक जी बोरी न ॾिबी न। काफ़र आहे, काफ़र जे घर ॼाओ आहे, काफ़र जो बच्चो आहे, पर उहो इस्लाम में अचणु चाहे थो त रुॻो एतिरो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त सालनि जो कुफ्र ख़तम थी थो वञे, हो अल्लाह जे महबूब जे उम्मत में शामिल थी थो वञे पियो। ॾिसो त माना सॼी ज़िंदगी ॼाओ निपनो वॾो थियो पलियो पोसियो ख़ानदानी काफ़र आहे, पर रुॻो हिकिड़े अखर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण सां मुस्लमान थियो, जहन्नम खां बची वियो, जन्नती बणिजी वियो। न बार खयई न मस्जिद खणाईसेसि न हुन जे मथां को वज़न आयो। इहे कलमा हा, लफ़्ज़ हा, लफ़्ज़नि हिनखे कुफ्र खां कढी इस्लाम में आंदो आहे। त अदा अहिड़े तरीक़े सां वरी इहे साॻा कुफ्र जा कलमा हूंदा आहिनि। माज़ अल्लाह शल अल्लाह पनाह ॾे जो कंहिं मुस्लमान खे ईमान खां इस्लाम खां कढी वरी कुफ्र ॾे वठी वेंदा। तव्हां जेकॾहिं सोचे ॻाल्हाईंदा कयो, सम्झी ॻाल्हाईंदा कयो, इस्लाम ते दीन ते कंहिं शरई मसइले ते महबूब मोहम्मद करीम जे सुन्नतुनि ते फराइज़नि ते वाजिबात ते तो कई ठठोल वारी ॻाल्हि या भोग ऐं खिल वारी ॻाल्हि न कंदा कयो, मता कजो ईमान ख़तम थी वञे। अबा जेकॾहिं 5000 मण कपह जा पिया हुजनि, 5000 किरोड़नि जी क़ीमत आहे ऐं उनखे भोगन में तीली लॻाइजे त सड़ंदी या बचंदी? छो भोग जो कयो पिए, भोग में न सड़े न। अबा हेतिरी लखनि जी मिल्कत भोगन में छो थी सड़े? मुंहिंजा अदा भोगन में बि सड़ी सघे थी, जाई पाई बि सड़ी सघे थी। त इस्लाम बि ईअं आहे, जेकॾहिं इस्लाम खे ॾिसो त पहाड़नि खां वधीक मज़बूत आहे, आसमान ज़मीन खां वॾो आहे। अल्लाह ताला जल जलालु मन वालो जी अज़ीम नेमत आहे, अहिड़ी ॿी का नेमत आहे कान। मज़बूत बि वॾो आहे, पर वरी नरम ऐं नफ़ीस ऐं नाज़ुक बि एतिरो आहे जो मामूली मज़ाक सां, मामूली भोग करण सां, ठठोल करण सां इस्लाम इंसान खां मोकिलाए वेंदो आहे। ईमान जे दायरे खां माण्हू निकिरी वेंदो आहे। शल अल्लाह महबूब जे उम्मत खे गुनाहनि खां बचाए, शल कुफ्र खां बचाए। दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद पा हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जो इरशाद गिरामिया पाण फरमाइनि था रमज़ान शरीफ जे फज़ीलत में त जन्नत खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दरवाज़ा रखिया। हर हिकु दरवाज़े जे मथां अल्लाह पाक जो नालो रखियो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़ो दरवाज़ो आहे जन्नत जो, जंहिंजो नालो आहे रैयान। उनजो नालो रैयान आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उहो दरवाज़ो जंहिंजो नालो रैयान आहे उहो ख़ासि मख़सूस आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े रोज़ेदारनि जे लाइ खुलंदो।
उन दरवाज़े जे मथां अल्लाह जा मलाइक बि सॾ कंदा, ओ रोज़ेदारो जेके रोज़े रखण वारा आहियो, अव्हां जे लाइ अल्लाह ताला ही दरवाज़ो मुक़ररु कयो आहे, हिन दरवाज़े मां वञो। हबीबन जी ज़ात खां सहाबा किराम पुछनि था, या रसूल अल्लाह, उन रैयान दरवाज़े में ख़ुसूसियत कहिड़ी आहे? हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, ॿियनि माण्हुनि खे जन्नत में वञण खां बाद, हिसाब किताब थियण खां बाद, सारे मामले खां फारिग़ थियण खां बाद ख़ुदा ताला जन्नत में दीदार कराईंदो आहे। पर रोज़ोदार जंहिं बि जन्नत जे दरवाज़े मां वेंदो आहे, दाख़िल थियण सां हुनखे ख़ुदा पंहिंजो दीदार कराईंदो आहे। ॿियनि जे लाइ इंतज़ार आहे, जन्नत में वञो, उन खां पोइ जॾहिं ख़ुदा ताला फ़ैसिले खां फारिग़ थिए, सॼे जहान खे जन्नती जन्नत ॾे मोकिले, दोज़खी दोज़ख ॾे मोकिले, सज़ाऊं जज़ाऊं सभु थी, मामिलो तय थी वञे, हाणे ख़ुदा ताला आख़िर में पंहिंजनि ॿारनि खे दीदार सां मुशर्रफ़ कंदो। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए, यौम वुजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। क़यामत जो ॾिहाड़ो जंहिं महिल थींदो, माण्हू जंहिं महिल जन्नत में वेंदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। ॿारनि जूं अखियूं पंहिंजे रब जो बेमिसाल दीदार कंदियूं, ऐं दीदार बि कंदियूं, ऐं हुननि जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु पिया बहकंदा। रब जो जंहिं महिल दीदार थींदो न, पर इहो थींदो देर में, बाद में। ऐं रैयान दरवाज़े खां रोज़ेदार जंहिं महिल दाख़िल थींदो, दरवाज़े जे दाख़िल थींदे ई हुनखे